अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी अदाकार क़ुर्बान चांडी जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां त अदाकार क़ुर्बान चांडियो किथां जो आहे, शोबत जी फील्ड में कॾहिं आयो आहे। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं मुंहिंजी यूट्यूब चैनल सिंधी मालूमात खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों हलूं था पंहिंजे हिन वीडियो तरफ़। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सिंधी अदाकार क़ुर्बान चांडियो ज़िले खैरपुर जे हिकु नंढड़े शहर करूंडी में पैदा थियो आहे। क़ुर्बान चांडियो MA ताईं तालीम हासिलु कई। फिल्मी शौक़ सबबि क़ुर्बान चांडियो 2009 ईस्वी में पहिरीं फिल्म में कमु करे शोबत जे दुनिया में क़दम रखियो। उन टाइम क़ुर्बान चांडियो इंटर में पढ़ंदो हो। बाद में क़ुर्बान चांडियो 7 फिल्मनि में कमु करे शोहरत माणी चुको आहे। क़ुर्बान चांडियो खे शोहरत सिंधी टेलीफिल्म अंजाम मिलियो आहे। अंजाम फिल्म में हिन वरियाम धाड़ेल जो किरदारु अदा करे पूरी सिंध अंदरि शोहरत माणी आहे। क़ुर्बान चांडियो केतिरनि ड्रामनि में पिणु कमु करे चुको आहे, जिन मां मिटी जा माण्हू, सूली ऐं सच समेत ॿिया केतिरा ई ड्रामा शामिलु आहिनि। दोस्तों क़ुर्बान चांडियो 30 फिल्मनि खां मथे फिल्मूं पंहिंजे डायरेक्शन में पिणु ठाहियूं आहिनि। हिन वक़्तु क़ुर्बान चांडियो करूंडी में रहंदो आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। वधीक अहिड़ा कहाणी ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।